हिकड़ी कुराड़ी औरत अल्लाह जे ज़ात उनके हिकड़ो बचड़ो पीरीअ में ॾिनो मर्द गुज़ारे वयो मुड़स दुनिया छॾे वयो बचड़ो हिकड़ो आ रोई रोई अल्लाह जे ज़ात खां बचड़ो वरतो थई तमन्ना थी करे ओ मुंहिंजा करीम रब मूंखे हिम्मत ॾिजा त मां हलाल जो पोरियो करे पंहिंजे बचड़े खे तातियां तुंहिंजे महबूब मुस्तफ़ा फरमायो आ जे वजूद में हलाल जी रोज़ी दिया मुंहिंजो रब उन जी दुआ कॾहिं बि रद कोन कंदो आहे हलाल जी रोज़ी खा भी हलाल जी रोज़ी बचड़न के खाराए भी इंशाअल्लाह ताला मुझो रब कदो कदे दुआ रद ही कोन थींदी ओ अल्लाह जी बानी घरन में किथे वनी रलड़ियूं सिबी दींदी आ कंहिंजे घरन में पोरड़ियो कंदी आ बचड़े खे ताती दी आ वाह मुझा करीम रब तुझे कुदरत जो अजीब मंजर बचड़ो सत नठड़न साणन जो थी वयो आ हलण घुमण जड़ो थी वयो आ दोस्ती यारी रखण जड़ो थी वयो उन वक्त जो जेको बादशाह अल्लाह जे तरफ खां अजीब उनके तकलीफ थियण शुरू थी वई अग में जेके बादशाह हुंदा हुया उनन जे इलाज ला बादशाही हकीम हुंदा हुया बादशाही हकीम अची वया इलाज कयो मगर फर्क न पयो बियन मुल्कन में हकीम आया इलाज कयो फर्क न पयो लेकिन मोजा दोस्त अगे बादशाह नेक सालिह हुंदा हुया जेकरे दुनिया जी दवा कम नथी करे त कह नेकन के घुराए पुछदा होया त राज कहड़ो आ बादशाह समझी वयो त जेका बीमारी दवा सा नथी टुटे यकीनन इन में को राज आलिम दीन घुराए उनन का पूछे अवां दियो खबर हाने मुझे ला मसले जो हल केड़ो आ उन आलिमन में हिको रब्बानी आलिम होयो उन निहारे चयो ऐ बादशाह मुखे ए तो महसूस थे त तवां जे बीमारी के कहे दुआ जी जरूरत आ छा जी जरूरत आ छाजी दुआ कहे दुआ जी ये न त कहे पीर साहब जी कहे मौलवी साहब जी ओ मुझा मुसलमान भा दुआ पिन दुआओं वठ दुआ एडी ताकत वारी शे थई जो यार कदे कहे कील जे दुआ जे सदके प्रभु बेड़ा पार करे शरीर बहरहाल तफसीर में न तो वञा अल्लाह जे उन नेक सालिह बादशाह जने उन आलिम दीन चयो बादशाह मुखे लगे तो अवां जो मर्ज के जे दुआ सा खत्म थींदो बादशाह सजी रात सोचण शुरू कयो कहीं जी दुआ सा खत्म थींदो खबर ना है ओहो दुआ घुरण वारो केरा छो त लतीफ सरकार जो शेर पढ़ा त लतीफ छा तो चवे सुभान अल्लाह लगे जरूर जा जा लगे जरूर अदा ता लगे तबीब को जिससे सूर्यो सूर तक करे बेजुबर पयो अल्लाह जे निज़ाम कुदरत जॾहिं भी कंहिंखे दर्द थींदो आ दवा उनखे मिलंदी आ या कान मिलंदी आ जवाब ॾियो दवा मिलंदी आ या न स्टोर भरिया पिया हूंदा आहिनि निहारी दोई केर कोन्हे को पर जॾहिं का तकलीफ़ थींदी आ मथे में सूर पवंदो आ वियो हाफ़िज़ लाल खान ने उन जे फलाणी गोरी वञी वठ सॼो स्टोर न खुटाया ॻाल्हि के दवा हूंदी आ मगर मिलंदी कंहिंखे अचो जंहिंखे दर्द हूंदो आहे जंहिंखे ॾाढो जुमिलो सवलो चई विझे समझी वञो त हिकिड़ो जुमिलो काफ़ी आहे जेसिताईं दर्द पैदा न थींदो तेसीं दवा जवाब देते सी दवा कान मिलंदी हाणे दर्द तुंहिंजी मर्ज़ी आहे दर्द पैदा करी या मर्ज़ पैदा करी जेको कंदे दवा उहा मिलंदी बस मां हिकिड़ो ई जुमिलो कॾहिं चई वियुसि जहिड़ो दर्द पैदा कंदे दवा मथे जे सूर जी चेल जे दुनिया जा दर्द पर जे हिन सीने में हुजूर जो दर्द पैदा कंदा
हिन सीने में मां अर्ज कया बादशाह रोए रोए सुनी पयो मुझा मौला तुझे दीन जे आलमन त मुखे बुधायो आ दुआ तुझे कमी दी लेकिन मौला कंहिंखां दुआ घुराया ओहो केरा जी दुआ मुझे दर्दन जी दवा थींदी मौला मां नथो जाना तू जानी थो मुझा करीम रब मुझी मदद फरमा बादशाह जी अख खिसा लगी सुम्ही रहियो जेडी मल सुम्ही रहियो ॾिठे ख्वाब में त मां पंहिंजा पैसा दौलत विराए रहियो हां माण्हू ईंदा था वञनि कतारूं करे दवा ॾींदा था वञनि मां दौलत विराईंदो थो वञा अख खुली वई यकीन थी वियसि त दुआ कंहिंजी न कंहिंजी मिलणी आहे ऐलान कयईं त कंहिंजे हकीम हुजण जो शर्त ज़रूरी नाहे जंहिं वटि जेका दवा है मुंहिंजो ही मर्ज़ा मुंहिंजो ही दर्द दवा खणी अचे दवा ॾींदो वञे मुंहुं घुरी मिठाई वठंदो वञे बादशाह वेठो आहे मुंहिंजा दोस्त खज़ाने जो मुंहुं खुलियो पियो आहे दुनिया ईंदी वई दवाऊं ॾींदी वई सभु कुझु थींदो वियो ॻाल्हि खे सोढ़ो करे ख़त्म कयां उन नौजवान जा दोस्त ॻोठाणा हुया चवण लगा यार तोखे पाइण लाइ सुठी टोपी बि कान्हे का तो वटि जूतो बि सुठो कोन्हे को कपिड़ा बि सुठा कोन्हनि बादशाह पुछे बि कोन थो सुभाणे हल रुकी तूं कख घोटे हल बनवण जा पन घोटे हल जेको चवंदे बादशाह ॾींदो लेकिन मुरीद हो सोने अब्दुल कादर जीलानी घोट जो चवे तो हलंदुसि ज़रूर पर हलंदुसि तॾहिं जॾहिं मुंहिंजी जी जल अमड़ मूंखे इजाज़त ॾींदी सादा लफ़्ज़ चवण जे नाराज़ न थियो जे न दिलि चवे थी त असांजो बच्चो असांजो चवण न मोटाए खुदा जे वास्ते बच्चे के हलाल जी रोज़ी खाराए कॾहिं बि तुंहिंजो बच्चो बेफ़रमान न थींदो इंशाअल्लाह बल पोखी तो गिदरन जी पानी दी तो ज़हर जो वरी उम्मीद रखियो वेठो आहीं त गिदरा अहिड़ा मिठा थींदा जो तवड़ में कंहिंजा गिदरा कोन हूंदा यार ईअं कीअं थींदो एतिरो त अकुल तोखे आहे ज़मीन केॾी बि भली हुजे पर जे पाणी तूं ज़हर जो ॾींदे तो ज़हर ई थींदा हा पाणी दादर दरिया जो मिठो ॾे रोहड़ी कैनाल जो मिठो पाणी ॾे सिम वारो कड़ो पाणी न मिठो पाणी ॾे अल्लाह कंदो कलर वारी ज़मीन में बि सुहिणा मिठा गिदरा निकिरी पवंदा बहरहाल मुंहिंजा दोस्त उन बचड़े चयो मां पंहिंजे अमड़ खां पुछी अचां अम्मा जी मुंहिंजा जानी जिगर बचड़ा अम्मा दोस्त चवनि था बादशाह ऐलान कयो न हिकमत तो पुछे न सनद तो पुछे बस दवा ॾींदा वञो मुंहुं खिरी मिठाई वठंदा वञो माउ गिराटी पाए चवेसि थी बच्चा इन ॾींहं लाइ मूं तोखे कोन ॼणियो सॼी ज़िंदगी तू नंढड़ो हुई तुझो बाबा दुनिया छॾे वियो मां ॻोठनि में पोरिया कया रिलियूं सिपियूं दुनिया जो मज़दूरियूं कयूं बच्चा तोखे कॾहिं हराम जो लुक़मो कोन खारायो हाणे त माशाअल्लाह मुंहिंजी उम्मीदूं लख तो मेहन अल्लाह मेहन हाणे त तूं कमाइण जे लाइक़ु थी वियो हाणे त मूंखे परवाह कान्हे का न बच्चा इहो कमु कोन कंदासीं छो त अम्मा ॾोह हा मुंहिंजा बच्चा असांखे हिकमत अचे ई कान थी अम्मा बादशाह कोन थो पुछे अब्बा इहो त नथो पुछे पर बादशाह जो बादशाह ज़रूर पुछंदो केरु पुछंदो जवाब ॾियो केरु पुछंदो आयत यादि कजो कहिड़ी आयत पढ़ी हम वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मखरजा जेको मां रब खां टिजी करे कदम वधाईंदो मां रब दरड़ा पाण ई खोले छॾींदुसि याद उन नौज बचड़े के अम्मा चयो बचड़ा इहो बादशाह नथो पुछे बादशाह जो बादशाह पुछंदो कहिड़ो जवाब ॾींदसि ॻाल्हि खे खुटायां ॻाल्हि तवील न थी वञे हिकिड़ो ॾींहुं ॿियो ॾींहुं नौजवान छोकिरे खे तंग कई यार अजीब तुंहिंजी माउ आहे बिना असांखे एतिरो थो मिले चरी आहे तुंहिंजी माउ छॾ चरी माउ जी पचर चवे थो न अम्मा जी पचर न छॾींदुसि कहिड़ी शइ मजबूर कयो आहे जो जेका हलाल जी
रोज़ी पेट में पिला उन हलाल जे रोज़ी मजबूर कयो आयो मोटी सलाह तो करे मानी न खाईंदुसि अब्बा मानी खा अम्मा मानी को न खाईंदुसि अब्बा ये न कर एरा मुझो अम्मा मानी को न खाईंदुसि पुत्र शर्त अम्मा शर्त हो दवा भी दे इजाजत भी दे वही कम दवा भी दे इजाजत भी दे मां